सच्ची ॿुधायां पढ़ाई में इंट्रस्ट ई न आहे। त इहो ॿुधाए तुंहिंजो पैशन छा आहे? मूंखे नॉर्मल ज़िंदगी नथी सम्झ में अचे, मूंखे खपे पैसो। न आइडिया आहे, न नॉलेज आहे, न एजुकेशन आहे, न पैशन आहे ऐं न ही कोई महिनत करण जो आसरो। अॼु मूं वटि सभु कुझु आहे, जेकी कार चओ मूं वटि आहे, ऑडी मर्सिडीज़ आहिनि। पोइ त तोखे सिर्फ़ हिक ई शइ सां पैसा कमाए सघंदो आहीं, बीख पिनण सां। अब द्रिवेन